सोबोदेरो शहर के सहता महल के रहवासिन मुहर्रम अली सहतो, वहीद अली सहतो, मुस्लिम खोखर, गुलाम मुर्तज़ा सहतो, गुलाम मोहम्मद लाड़क, एहसान अली सहतो, मुमताज़ अली सहतो तालुका प्रेस क्लब सोबोदेरो अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते वहीद अली सहतो दाहींदे चयो त मुंहिंजो भाउ पुलिस एहलकार मक़तूल जमील अहमद सहतो खे महीनो अॻु सोबोदेरो शहर जी इमाम बारगाह सूमर शाह वारी घिटीअ में ॾींहं ॾिठे जो क़त्ल कयो वियो, जंहिंजे क़त्ल जी FIR सोबोदेरो थाणे ते 5 जवाबदारनि अमीर सहतो, सलीम सहतो, इमरान उर्फ़ कराड़ो सहतो, माशूक सहतो, आचर सहतो वारनि ख़िलाफ़ दाख़िल आहे। पर सोबोदेरो पुलिस महीने खां मथे ॾींहं गुज़रण बावजूद हिकु बि क़ातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। असां केतिरा ई दफ़ा क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतजाज बि कयो आहे, पर ज़िले इंतिज़ामिया जे कन ते जूं बि नथी चिरे। मुतासिरनि चिताव ॾिनो त असां सोबोदेरो पुलिस पारां क़ातिल गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ सुभाणे छंछरु ॾींहुं प्रेस क्लब सोबोदेरो अॻियां धरणो हणंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।